ऐ मोमिनो अवां के अल्लाह चवा नमाज पढ़ो पर किए पढ़ंदो दस या रसूल अल्लाह। अल्लाह ताला जो हबीब फरमाए तो मुडे निहारींदा वञो मुखे ॾिसंदा वञो जे मां मोहम्मद नमाज पढ़ा तो तीअं तव्हां नमाज पढ़ंदा वञो। मालूम थियो त अल्लाह पाक जी तमाम इबादत त अल्लाह जी आ पर उन इबादत में पैरवी सोहणे मोहम्मद करीम जी आ। पैरवी कंहिंजी आ? अल्लाह अल्लाह। पाण वटि सुभाणे हज आ। मुझा दोस्त मक्के में खैर जो अज थी वियो। अखबारी रिपोर्ट आ त 28 लख हाजन हज कयो। चओ सुभान अल्लाह। हज अल्लाह ताला फरमाए तो वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। ऐ मोमिनो इंसानो तवां जे मथा बैतुल्लाह जो हज करण फर्ज आ। हज फर्ज आ। या अल्लाह किए कबो? या अल्लाह हज जा फर्ज केड़ा? या अल्लाह एहराम काथा बधऊं? या अल्लाह एहराम में घणा कपड़ा हुजन? या अल्लाह एहराम जी नियत किए कजे? या अल्लाह एहराम का पो छा पढ़जे? या अल्लाह जरी मक्के वंजे त छा कजे? या अल्लाह असां मक्के में पहुंचो त पो ॿियो कहिड़ा कहिड़ा कम कबा त असांजो हज थींदो? रब थो चवे बस मां रुगो चयो आ त हज कयो बाक़ी तरतीब सिखणी अथव त वञो आमना जे लाल जे दर ते। जेकॾहिं हज तव्हां खे सिखणो आ त वञो मोहम्मद अरबी वटि। मां पंहिंजे हबीब करीम के पंहिंजे ज़ात जो नुमाइंदो बणाए मोकिलियो आ। मुंहिंजो हबीब मां रब्बुल आलमीन जो नुमाइंदो आ। मुंहिंजे नुमाइंदे सां राबितो रखो जीअं मुंहिंजो हबीब चयव जे हिंदुस्तानी आयो त लम लम वटां तव्हां एहराम ॿधो। जेकॾहिं तव्हां खे एहराम ॿधणो आ त ॿ चादरूं वठो। नबी थो फरमाए एहराम खां बाद में लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चओ। नबी तो फरमाए काबतुल्लाह चो तो तवाफ कयो। नबी तो फरमाए त काबतुल्लाह तवाफ जे टाइम ते हिजर अस्वद के चुम्मी जो। अल्लाह ताला जो हबीब फरमाए तो तवा तवाफ कयो। उन खां बाद में नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइन ता अरफात वञो मिना वञो मुज़दलिफे वञो सारो दिहाड़ो ते भी हो। मुझा दोस्तों फर्ज त अल्लाह जो हुक्म त अल्लाह जो पर तरीको मोहम्मद करीम जो। सभी चो सुभान अल्लाह। डाढ़े चो सुभान अल्लाह। अब मेह हिलाल या हराम? बकरी हिलाल या हराम? ढगी हिलाल या हराम? बकरी हिलाल या हराम? बदू कणी खायोस न हराम थी वेंदी आहे हिलाल पर वह हलाल कान तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे ॾसियल तरीक़े मुताबिक़ चओ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। अगर नबी करीम न ॾसे हा हबीब जी ज़ात न ॿुधाए हा इहो हलाल जानवर भी असां खाई कोन सघूं हा। सदको वञा कुर्बान वञा पंहिंजे महबूब मुहम्मद करीम ते जंहिं असांखे ज़िंदगी गुज़ारण जो सुहिणो तरीक़ो सेखारियो आ। ओ मुझा प्यारा मुसलमान भा तनी अल्लाह ताला फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना। बेशक तव्हां जे लाइ नबी करीम जी जिंदगी बेहतरीन नमूनो आ। मुझे नबी करीम जी ज़ात बाबरकात के ॾिसो ऐं उन मुताबिक़ पंहिंजी जिंदगी बनायो। जेको नबी करीम जे जिंदगी मुताबिक़ पंहिंजी जिंदगी बनाईंदो रब फरमाए तो युहिब्बुकुम अल्लाह उहो मां अल्लाह जो महबूब बणजी वेंदो। ओ अल्लाह जो चओ महबूब बणजी वेंदो केर जेको नबी करीम जी पैरवीअ ते पंहिंजी ज़िंदगी खे मौजा दोस्त बणाईंदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जे हबीब करीम खे असां पंहिंजे लाइ हिकिड़ो नमूनो बनायूं। हबीब कीअं थो करे असां ईअं कयूं। हाणे मुंहिंजे अल्लाह पाक जे हबीब ऐं रब्बुल आलमीन जे अहकामनि खे मञण वारे जो नालो आहे मोमिन। मोमिन कंहिंजो नालो आहे? जेको
अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामात के मञे चओ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामात के मञे उहो छा आहे मोमिन आहे। हाणे जेको मोमिन आहे उन्ही मोमिन के रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमा दुरूद पढ़ त मां तव्हांखे ख़ुदा जो क़ुरान ॿुधायां। मज़ो न आयो ॾाढे अञा ॾाढे हबीब ते सलावत पढ़ो। दोस्तो अजीजो मुसलमान भाइरो आयत जेका मूं पढ़ी हाणे उन जी माना ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो। हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त ईमान वारो केरु आहे। तक़रीबन मोटियूं ॻाल्हियूं मां ॿुधाए छॾियूं त ईमान छाखे चइबो आहे। सम्झी वियो न बाबा। ईमान जी निशानी कहिड़ी आहे उहा तव्हां ॿुधी। हाणे जंहिंमें इहा निशानी आहे उनखे अल्लाह ताला फरमाए थो इत्तक़ुल्लाह अल्लाह खां डिॼो। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो। डिॼण जो मतिलब छा आहे? इंसान खे इहो तसव्वुर करणो खपे त मूंखे मरी ही जहान छॾणो आहे, क़बर में वञणो आहे, वरी क़यामत जे ॾिहाड़े उथणो आहे, उथी वरी अल्लाह जे आॾो बीहणो आहे ऐं उते जे 50 साल में मरी वे त 50 साल जी उमिरि जो हिसाब ॾियणो आहे। 100 साल में मरी वे त 100 साल जे हयातीअ जो हिसाब ॾियणो आहे। जवानी में मरी वे त जवानीअ वारी हयातीअ जो हिसाब ॾियणो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू खां डिॼो। ॿी आयत अल्लाह ताला फरमाए थो वल मन खाफ मकाम रब्बिही जन्नतान। जेको बानो मां अल्लाह पाक जे आॾो बीहण खां डिॼे त मूंखे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे आॾो पेश पवणो आहे। जंहिंखे एतिरो बि ख़ौफ़ पैदा थी पियो अल्लाह ताला फरमाए थो वल मन खाफ मकाम रब्बिही जन्नतान। जेको मां अल्लाह जे आॾो अचण खां डिॼे थो, मुंहिंजे आॾो बीहण खां डिॼे थो, मां क़ुरान में लिखी थो छॾियां क़यामत जे ॾिहाड़े अहिड़े बाने जे लाइ 2 जन्नतूं हूंदियूं। हिकिड़ी न 2। हिकिड़े असहाबी पुछो या रसूल अल्लाह जन्नत जी क़ीमत केतिरी आहे? सरकार फरमायो मूंखां तूं क़ीमत थो पुछी। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे जन्नत में मुसल्ले जे विछाइण जेतिरी जाइ मिले। घणी? मुसलो घणो हूंदो आहे? 2 फुट वेकिरो, 4 फुट डिघो, बस 2 फुट वेकिरो, 4 फुट डिघो, बस वॾो मुसलो इनखे चइबो आहे। सरकार फरमाइनि था तूं तो मूंखां पुछी त जन्नत जी क़ीमत केतिरी आहे? मां मोहम्मद तोखे ॿुधायां त जन्नत में जेकॾहिं कंहिंखे मुसल्ले जे विछाइण जेतिरी जाइ मिली वञे त उहा जाइ हिन रूह ज़मीन सिज चंड आसमान खां घणी हूंदी। 7 ज़मीनूं 7 आसमान दुनिया व माफीहा। हीअ दुनिया ऐं हिन दुनिया में जो कुझु बि आहे उन खां उहा जाइ जेका मुसल्ले जेतिरी हूंदी भली हूंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे जंहिंखे मुसल्ले जेतिरी जाइ जन्नत में मिले उहा जाइ जन्नत वारी हिन जहान ऐं जहान वारनि सभिनि शयुनि खां भली आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजे आॾो क़यामत में बीहण खां डिॼे ख़ौफ़ रखे त कीअं ख़ुदा जे आॾो बीहंदुसि। अल्लाह ताला फरमाए थो उनखे मुसल्ले जेतिरी जाइ न उनखे 2 जन्नतूं ॾींदुसि। फुल जन्नतूं। अल्लाह पाक वटि कमी आहे कान का। तॾहिं त रब करीम फरमाए इत्तक़ुल्लाह मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खां डिॼो। याने इहो ख़ौफ़ कयो त असांखे हिकिड़े ॾियारे ख़ुदा जे आॾो हलणो आहे। अल्लाह जे आॾो हलण ते ईमान आहे? हथ मथे खणी ॿुधा। ख़ुदा ॾे हलंदो
फानीड़े फानी दुनिया दम न हिकड़ो लटी दई लोड़ लतुन सां जोड़ी दई जानी या कोडर आई कानी आहे सिर सब कंहिंजे मथा अज घुमी थो अज हली थो अज खिली थो अज वाइज़ ॿुधी थो अज नमाज़ूं पढ़ी थो अज स्कूलनि में पढ़ी थो ज़मींदारियूं हलाई थो कारनि जा सफ़र करी थो अज़ीज़ो दोस्तो मौलवियां त वाइज़ करी थो पियो हारियां त हर रकाई थो पियो पर हिकिड़े ॾिहाड़े छा थी पवंदो जो मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कनि तमामु खण खण वाई वात में मंज़ल कनि मुक़ाम लुत्फ़ साण लतीफ़ चवे ही लटाब कन लीलाम हणे मोट मुहम्मद जाम जो आसी तुझे आसरे अबो छॾे वञे अम्मा छॾे वञे भाउर छॾे वञनि पुट छॾे वञनि यार छॾे वञनि अज़ीज़ क़रीब छॾे वञनि केर बि साथ कोन ॾींदो मण मिटीअ जा मथां वराए सभु को पोइते भॼण जी कंदो हथ खया न खएं जहिड़ा वयाड़े वया पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो कारो कलर हूंदो तो हूंदे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जे चवण मुताबिक़ मण मिटीअ जा मथां वरिया पिया हूंदा हमल फ़क़ीर वीचारे चयो आहे अरबेला अड़बंग ख्याल वडे सां खानहा जन थे कौंत कुडाया ताजी तीर तुरंग मारे जन थे मर्द मनाया वेरन पायो वंग सासी साज सुरूदहा राग रिहाणू रंग तन जा हाण हमल चवे कब्रन मंझ करंग इहे लाल ललंग खाई खाक फिटा कया को दारा हो को सिकंदर हो को सुल्तान हो को केर हो तो के को केर हो पर खुदा जो कसम अज मिट्टी जो ढेर आ सुभाणे या मिट्टी भी उडामी उडामी पट थी वेंदी 100 साल का पो नालो भी कोन हुंदो तो फलाणे जी कब्र काथे आहे या ना है पर मखदूम बुरहानुद्दीन सुभान अल्लाह काजी साईं नाल चाहे साईं काजी बुरहानुद्दीन सुभान अल्लाह त कर कॾहिं जो आहे 500 साल जो 600 साल जो 700 साल जो हे 15वीं सदी आहे ॿी सदी जो बुजुर्ग आहे चओ सुभान अल्लाह 15 मां 2 कढ त घणा बाक़ी 13 सदियूं गुज़रियूं हल मुंहिंजा दोस्तो वॾेरनि ज़मींदारनि मौलवियुनि मुफ़्तियुनि हाजनि ज़मींदारनि जो नालो निशान कोन्हे पर हिन फ़क़ीर जे मथां मुंहिंजा दोस्तो बहितरीन आलीशान मक़बरो ठहियो पियो आहे मुंहिंजा दोस्त रोज़ानो समय माण्हू अचनि था कुल पढ़ी क़ुरान पढ़ी ख़त्म वञनि था छाजे करे सारी राति सुबहान जागी जम यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो माल पो कोड़े थियनि क़ुर्बान अचो आसण तम जे तलोड़ा बादशाह कबर कंहिंजी ज़ाहिर कान्हे मीर बादशाह कबर कंहिंजी ज़ाहिर कान्हे का अंग्रेज बादशाह कंहिंजी कबर ज़ाहिर कान्हे का नवाब गुज़री विया कबर ज़ाहिर कान्हे का रईस क़ौमुनि जा सरदार हा कबर जो नालो निशान कोन्हे जे दुनिया जे तख़्ते ते कबरूं ज़ाहिर आहिनि त मुहम्मद करीम जे उम्मत जे वलीअनि जूं आहिनि आहे या नाहे आशिकाने रसूल जूं कबरूं ज़िंदा हन खुदा जो कसम आहे जीअं सॼी ज़िंदगी में हुननि अल्लाह जे वलीअनि ख़ल्क़ खुदा जी ख़िदमत करे उन सां गॾु ज़िक्र फ़िक्र कयो मरण खां पोइ बि अल्लाह वारनि जूं कबरूं माण्हुनि जा कम कनि माण्हू चवंदा आहिनि इहे वहाबी चवंदा आहिनि त पीरनि में छा आहे मुआसे छुटा पर हल हा त मां तोखे ॾेखारियां मुजादा जंहिं मिसकीन खे कंहिंजे दर ते मानी न मिलंदी आहे उन्ही मिसकीन खे अल्लाह वारे जे दर ते नंगर मिलंदो आहे या नाहे उन मिसकीन खे जेको पंहिंजे बंगले जे दर ते बीहण कोन ॾींदो आहे हल हल फ़क़ीर
खुदा जो कसम आहे उन्ही मिसकीन खे अल्लाह वारनि जे दरवाज़े ते पाथारी मिलंदी आहे। जंहिं मरीज़ खे तुंहिंजूं इस्पतालूं ला इलाज करे कढी छॾींदियूं आहिनि, उन मरीज़ जो आख़िरी सहारो अल्लाह वारनि जा दरगाह हूंदा आहिनि। उते अची सुम्ही पवंदो आहे, बसि ॿी वाह कान्हे। आगा खान खां वापसि मोटियो, सिविल अस्पताल खां वापसि मोटी आयो। मुंहिंजा दोस्त तालके वारे ऑफिस वारे जवाबु ॾिनो, स्पेशलिस्ट डॉक्टरनि खे ख़ाली मोटाए छॾियो, हाणे को सहारो कोन्हे। उहो साॻियो माण्हू जंहिं लख लुटाया हाणे चवे थो वञा कलंदर ते, वञा भेटाईअ ते, वञा रोज़े धणीअ ते, वञा मखदूम साहब ते, वञा हज़रत साईं काज़ी बुरहानुद्दीन ते, उते वञी दुआ घुरां। हुन जे दिलि खे राहत थींदी आहे, तसल्ली थींदी आहे त मखदूम सादी मूसाणी ते वेंदुसि त मूंखे जवाबु मिलंदो, मुंहिंजे लाइ वाह थी पवंदी। ऐं वाकई ख़ुदा जो कसम आहे, बेवाहनि जी वाह अल्लाह वारनि जा दरबारूं आहिनि। ज़ईफ़न मिस्कीनन कमज़ोरन जी जेकॾहिं जाइ पनाह जी आहे त औलिया अल्लाह जूं दरबारूं आहिनि। जॾहिं सारी ज़िंदगी जेरा हुआ त बि ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कई, जे जहान छॾे विया आहिनि त बि ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत कनि पिया। इहा छा जी बरकत आहे? चो अल्लाह जे ज़िक्र जी। ॾाढे जो छा जी बरकत आहे? या बरकत है खुदा जे खौफ जी। छा जी बरकत आहे? खौफ़े खुदा जी बरकत आहे। जन खुदा जो खौफ रखियो, जन खुदा के याद कयो, जन रब करीम जी इबादत कई, खुदा जो कसम आहे ता ज़ाहिर में मिट्टी जो ढेर आहे, पर हकीकत में मिट्टी जो ढेर ना है। इन जगह ते अल्लाह जे नूर जी तजल्ली आहे। दुरूद शरीफ जे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अवां के माण्हू झलन था, बद मज़हब मनो कनि था, दरगाहुनि ते न वञो, पीरनि ते न वञो, पर मां तोखे ख़ुदा जो क़ुरान जी आयत ॿुधायां, माना पूरी कया, ॿुध तूं। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ओ ईमान वारो अल्लाह खां डरिजो। अॻिते वकूनू मअस्सादिकीन, मां रब करीम तव्हां खे हुक्म थो फरमाया त वञो मुंहिंजनि सचनि बाननि जी वञी सोहबत कयो। कंहिंजो हुक्म आहे? कुरान तो चवे, तोखे मुल्ला झले, अल्लाह तो इजाज़त ॾेई। अल्लाह ताला फरमाए थो वकूनू मअस्सादिकीन, मुंहिंजे सचनि बाननि सां वञी गॾु थियो। मुंहिंजा दोस्त, जेको अल्लाह जो सचो बानो जेरो आहे त बि फैज़ वारो आहे, जे गुज़ारे थो वञे त बि फैज़ वारो आहे। ईअं न भांजा त मुआ से छुटा, न न। मुंहिंजा दोस्त, जेको काफ़र मरे थो न, काफ़र, उहो बि फना कोन थो थिए। जेकॾहिं काफ़र आहे त क़यामत ताईं काफ़र ते, मुनाफ़िक़ ते क़ब्र में अज़ाब पियो थींदो। हाणे हेॾे निहारियो, जेकॾहिं फना थी वियो, ख़तम थी वियो, त पोइ अज़ाब छा के थो थिए? अवां इहो आलमनि खां ॿुधो आहे न त क़ब्र जो अज़ाब बि बरहक़ आहे, क़ब्र जो अज़ाब बि। हाणे जेकॾहिं काफ़र आहे, मुनाफ़िक़ आहे, क़ब्र जे अज़ाब जो मुस्तहिक़ आहे, क़ब्र में पियो आहे, उन ते विछूं, नांग, बलाऊं, अज़ाब पियो थींदो। हाणे मुआ से छुटा, छुटो, ख़तम थियो, त पोइ इहो अज़ाब कंहिंखे थो थिए? अज़ाब जो फ़ाइदो कहिड़ो? हिकु ॻाल्हि वरी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, नबी पाक जी ज़ात ताबरकात फरमाए था, क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह, मोमिन बाने जी क़ब्र जन्नत जो बागीचो हूंदो आहे। मोमिन जी क़ब्र जन्नत जो, ॾाढो जो जन्नत जो बागीचो आहे। हाणे मुंहिंजा दा, जेको मोह सो छुटो उनखे बाग छा कंदो? मोह सो छुटो उनखे सूफ़ तूत अंगूर छा कंदा? मुंहिंजा दा नबी साईं बाग चयो आहे, बाग में छा न हूंदो आहे? अंगूर हूंदा, ॾाढ़ूं हूंदा, सूफ़ हूंदा, केला हूंदा, बादाम हूंदा, अखरोट हूंदा, हर का शइ हूंदी। महबूब मुतलक ॻाल्हि कई त मोमिन जी क़ब्र बाग आहे, ऐं बाग बि जन्नत जो आहे। पोइ
जेको जन्नत जो बाग आ उन जे ला मेवा उते आहिनि ई आहिनि। मालूम थियो त मोमिन क़ब्र जे अंदर अल्लाह पाक जा इनाम वारा मेवा वापराईंदो आ। मोसो छुटो चवण वारो ग़लत आ। खुदा जी ज़ात मोमिनन के जिंदगी दींदो आ। सभई जो सुभान अल्लाह। हजरत मौलाना अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी हिकिड़ो वॾो आलिम दिल्ली जो थी गुज़रियो आहे। उन हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे। बुज़ुर्ग फरमाए थो त हिकिड़ो माण्हू असां वटि आयो, असांखे अची चयईं त साईं मुंहिंजी आदत आहे मज़दूर आहियां, तगारी खणी सॼो ॾींहुं 100 रुपयो कमाईंदो आहियां, पोइ उन 100 रुपए मञा अटो बि वठंदो आहियां, बचनि जी भाॼी बि वठंदो आहियां, कुझु पैसा कर्ज़ में बि ॾींदो आहियां, पर 2-3 रुपया वरी ख़र्च करे अंगूर सूफ़ तूत जेका बि मौसम हूंदी आहे उन मौसम जे हिसाब सां फ्रूट वठंदो आहियां। उहो फ्रूट वठी 4 कुल पढ़ंदो आहियां, कुल पढ़ी अबे अम्मा जे रूह खे उन फ्रूट जो सवाब ॾींदो आहियां, कुलनि जो बि उहो फ्रूट वाट अलाह जे विरहाईंदो आहियां। पर अॼु साईं मूंखे मज़दूरी लॻी कान्हे, मां ख़त्मो ॾेई कोन सघियो आहियां, छा कयां? तो आलिमा मसइलो त ॿुधाए। जागो था। मौलाना फरमाए तो मां हुनखे चयो बाबा हाणे तूं मिसकीन आहे, कर्ज़ न खण, कर्ज़ खणी चवाए त वञी वठो अंगूर सूफ़ तूत वञी विरहाए, न हाणे हीअं कर मार्केट में वञ। सही पोइ छा कयां मार्केट में? अबा गिदरनि जी मुंदा, गिदरनि जी। सही पोइ गिदरनि जी पैसा त कोन्हनि बाबा, तकड़ न कर, तरस त सही। हाणे हीअं कर जो मार्केट में वञी माण्हुनि खलूं उछलायूं हन गिदरनि जो, सभु को खाईंदो उछलींदो ईंदो खल, उहे खलूं वञी गॾु कर, जेतिरियूं गॾु करी सेर 2 सेर 5 सेर मण, उन्हनि खलुनि खे धोई पाक कर, पाक करे कंहिं कपिड़े ते रख ऐं कंहिं कपिड़े ते रखी कंहिं बुखायल जानवर खे खाराए। उन खां पोइ दुआ घुर, या इलाहुल आलमीन हिन जो सवाब मां अबे अम्मा खे दो बख्शो। माण्हुनि में वेसा हो, उतां हो हलियो आहे मार्केट मां वञी 5 8 10 किलो खलूं गॾु कयई, टको बि न भॼई। उहे खलूं धोतई, साफ़ कयई, साफ़ करे हिकिड़े कपिड़े जे मथां रखियई, कपिड़े जे मथां रखी हिकिड़ो बुखायल गॾह बीठो हो, उन गॾह खे कन खां वठी करे उन जे मथां अची छॾियई। हो त बुखायल हो, सभु खलूं खाई वियो। जंहिंमहिल खलूं खाई हलियो वियो, हिन दुआ घुरी ऐं दुआ घुरी चई, या अल्लाह हिन जो सवाब मां पंहिंजे अब्बा अबे अम्मा खे थो बख्शां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिन जो वक़्तु त गुज़री वियो, पर हिनखे दिलि में ॻणती थी पई तला छा थींदो। रात थी, निंड सुतो पियो आहे। मौलाना साहब तो फरमाए ओ ख्वाब पियो लहे, पंहिंजे पीउ ऐं माउ खे ख्वाब में ॾिठई। अबो ऐं अम्मा हिनखे चवनि पिया, ओ बचड़ा तुंहिंजी वॾी महिरबानी, कहिड़ी महिरबानी जो तो असांखे रात जन्नत जा गिदरा खाराया आहिनि। तो असांखे थकजी विया आहियो, तो असांखे छा खारायो आहे? हिन छा खारायो? खलूं, पैसनि जूं बि न मुफ़्त जूं, महिनत कई मेड़ई, खाराई वरी कंहिंखे गॾह खे खाराई। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे रहमतां कुर्बान वञा। हिन बचड़े अबे अम्मा खे चयो, अब्बा अम्मा मूं त तव्हांखे जन्नत जा गिदरा कोन खाराया, किथां मिलिया? चयो बाबा तो पंहिंजे ताक़त आहर खलूं मेड़े गॾह खे खारायूं, पर मुंहिंजे रब करीम फरमायो त मुंहिंजो बानो ग़रीब आहे, हिन खे खलुनि खाराइण जी ताक़त आहे, मूंखे जन्नत जे गिदरनि ॾियण जी ताक़त आहे। मूं पंहिंजो कमु कयो आहे, मुंहिंजे रब करीम पंहिंजे रहमत वारो कमु फरमायो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुआ से छुट्टा चवण बेकार आहे। हेॾो सारो मुक़ाम आहे, असां हुतां हलिया हूं कार ते, हेसी ताईं मुजादा जाॾे ॾिहार ताॾे मुक़ाम ई मुक़ाम आहे।
अजकल एकड़ जमीन जो शहर जे भर में भी 4 लाख रुपए में कौन तो मिले आहे या ना है रोड ते हुजे गोठ जी जमीन हुजे शहर जी हुजे 4 लाख में असाडे तो कौन तो मिले तहां वट मता मिलंदो हुजे कौन तो मिले एडो महंगो पो जरी मुआ से छुट्टा पो मुकाम जो ठायो दव घर आयो बिल्डोजर कयो न पूरो पोखियो कमांदई सारियूं कढी हडा हेडो दरिया हडे मोकले छजो ओ मुझा दोस्त है मुकाम ठाहण कब्र ठाहण खुद दलीला इन गाल जो तो मुआ से छुट्टा चवण गलत आ मुआ छुट्टा कोनन के ये मरण खां पो बिन के खुदा एकड़ो जहान दिनो आ जी तो के असा के का खबर काने का आई इहो जहान हिन जहान खां वधीक भलो आ उहो जहान हिन जहान खां वधीक कुशादो आ बियो एकड़ो वाक्यो तो के बुधाया दुरूद मुझे महबूब करीम ते तो के खबर पइजी वने हेडे तवज्जो आहे तहां के मां समझो तो कावड़ आहे अगे साल कौन आयो होस चाक न होस अवां कावड़िया जरूर होंदो यार धक कढई पर मां वरी तहां ते कावड़ से तहां धक कढियो पुछण भी कौन आया हो हाँ ये थींदो आदा आखिर मौलवी भी मानू आ अवां जे लगे तो मौलवी काठ जो ठहल आ न को बीमार थींदो न को मथे में सूर पवंदुस न को बुख लगंदस न को कम तस न को बरादर तस का शय काने इसका बस 24 कलाक पे हलंदो मौलवी भी तहां जड़ा मानून बरादर उथी वेठी कम कार मथो सूर बरो सब दुआ कयो तो अल्लाह तबारक व तआला जेका जिंदगी जैसा हबीब जे जिक्र में गुजरे बाकी कदे कदे जे किथे गैर हाजिरी थे तो असा के शौक कोन होंदो आ तवां के धक कढूं मजबूरी थी पौंदी आ जे मजबूरी जे करे न अची सघंदा हूं मां अगे साल हाजी साहब के फोन कयो अल्लाह सी हाजी साहब के जिंदगी अता करे मुझे से मां चाक न थी पियो हलण जोड़ो कोन सफर न तो करे सका साईं हाकिम शाह के बुधाए छजा मुझे हाजी साहब जो सी मारे छजो हेते सरी जमात बस असा सा बढ़दी मुझे अल्लाह का दुकान बढ़दी दुआ कयो जे हयाती हुंदी तो वल इंशाअल्लाह ताला प्याईंदा से मुझा दोस्तों अर्ज पे कुम तहां जे खिदमत में एकड़ो अजीब वाक्यो आयो याद तो हू जहान कब्रन वारो हिन जहान खां 1000 दफा वधीक भलो आ एकड़ो वाक्यो तो के बुधाया सच्चो सच्चो चो सुभान अल्लाह बसे जी हाणे मुझी सलाहत दुआ घुरो बाहर परे परे गोठा किचड़ गप किचरो ऊंदा ही रात घणो ही हां टाइम थी ये गाल करे पो बस था हबीबत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारक व सल्लम तस्लीमा है दे तवज्जो कयो सभी चो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद हिंदुस्तान में एकड़ो गोठा जंहिंजो नालो आ रेवाड़ी छा ॾाढे त चओ रेवाड़ी दोस्तों अदीदो शुरू में उहा रेवाड़ी जो गोठ तमाम नंढड़ो आ उन रेवाड़ी जे गोठ में एकड़ी औरत आ उन
कमाए कमाए 70 रुपया गॾु कया। घणा? 7 घणा? 70 न 7। 1 2 3 4 5 6 7 घणा गॾु कई? 7। उन जे पाड़े में हिकड़ो माण्हू रहंदो आ। सुबुह जो बुखियो रात जो ढावल, रात जो बुखियो सुबुह जो ढावल। ॾींहुं खाए त रात कोने, रात खाए त ॾींहुं कोने। उन कुराड़ी खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसरी आ, बुख थो मरे पियो। माई हुन खे घुराए चयो, अब्बा। चए जी अम्मा, तूं यतीम मिस्कीन आ, कमाए कमाए थको आ, तुंहिंजी पूरत कान थी थे। मां पंहिंजे कफन जा 70 रुपया रखिया हन, उहे तोखे वाट अल्लाह जे कर्ज थी जा, मुखे मोटाए ॾिजां जॾहिं थियनी। इन्ही 7 रुपयनि मां वञी वापार कर, मन तुंहिंजो चाढ़ो थी पवे। पर वाइदो कर मुखे मोटाए ॾिजां। चई हाओ अम्मा, मां तोखे मोटाए ॾींदुसि। माई हुनखे 70 रुपया कढी ॾिना। हज़रत मौलाना गौस अली कलंदर वॾो आलिम थी गुज़रियो आ। उन्ही किताब लिखियो आ तज़किरा गौसिया। इहो किसो उन्ही में लिखियल आ। उन 7 रुपए जा वञी बाज़ार मां गिदरा वरता, मार्केट मां वठी बाज़ार में वञी विकियाई। शाम जो उनखे 7 रुपयनि मां 14 रुपया मिली विया। वरी ॿिए ॾिहाड़े उन 14 जा गिदरा वरतई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी ॿिए ॾिहाड़े उहे 40 जा थी विया। 3 ॾिहाड़े मुंहिंजा दोस्त उहे गिदरा पैसा वठंदो हुयो। ॾोकड़ गॾु थींदा विया। एतिरे क़दुर जो हिन जो सामान माल एतिरो वधी वियो जो रिवाड़ीअ ॻोठ खे छॾे ॿिए मुल्क ॾे हलियो हुयो। जे खानपुर मां को छॾे दादू वञे, दादू मां छॾे हैदराबाद वञे, हैदराबाद मां कराची हलियो वञे। वापार वधंदो वियो, वॾनि शहरनि ॾे हलंदो वियो। 12 साल गुज़री विया, पंहिंजे वतन मोटी कोन आयो। हिन खे ख़बर कान पई त मां छा कयां, पैसा कंहिंजा हा। उहा कुराड़ी हिन खां मुर्गो विसरी वई। जागो था? 12 साल खां पोइ दिलि में सोची, वञ मां अरबपति थी वियो आहियां, करोड़पति थी वियो आहियां। पर उहो मूंते महिरबानी त माईअ जे 7 रुपयनि जी ही। हुन मूंखे चयो हो त कफन जा पैसा आहिनि। मूं 12 साल माईअ जी संभाल करण लधी आहे। वञा त सही माईअ जो कहिड़ो हाल थियो। उतां पंहिंजे वापार वारी कोठी तां हलियो, पाण सां पैसनि जो चेक भई, उनखे हुंडी चवंदा हुआ। उहा हुंडी बि पाण सां खयईं ऐं मुंहिंजा दोस्त रवानो थियो, पंहिंजे ॻोठ आयो। ॾिठई त 12 सालनि में रिवाड़ी ॻोठ मंझां नंढड़े ॻोठ मां वॾो शहर थी वियो। पुछा कयईं, अबा हिन महले में हिकड़ी कुराड़ी रहंदी हुई। माण्हू चयो अदा हाओ, हाणे हाणे अध कलाक थियो आ गुज़ारे वई। अध कलाक थियो आ गुज़ारे वई। चई सुभान अल्लाह, हिन जो कर्ज हो मूंते कफन जो, हाणे इन जो कफन मां कंदुसि। माईअ जो न को ओही न को वाही, गरीब मिस्कीन ज़ाला बेवाही का लाश पियो आहे, को खणण लाइ तैयार कोने। ही सेठ माण्हू हो, उन माईअ जे 7 रुपयनि मां करोड़पति थी वियो हो। जल्दी कब्र खोटण वारा घुरायई, कफन घुरायई, मायूं घुराए तड़ ॾियारायई, मौलवी घुराए जनाज़ो पढ़ायई। कल्हे कांदी हज़ारे माण्हू करे कब्रिस्तान ॾे खणाए, अंदर कब्र में ॼमल लथो आ। ॿियनि खे चई मां हिन जो कर्ज़ी आहियां, हीअ मुंहिंजे अम्मा जे जाइ ते आ, कब्र में सामीअ में हिन खे आऊं थो लाहियां। हे पाण लही माईअ खे कब्र में जो सुम्हारियईं। हिन खे जेको चेक पैसनि जो पियो हो, हुंडी पई ही, उहा अंदर किरी पई, हिन खे ख़बर कान पई। मिटी वराए कब्र सिधी करे ॿाहिरि जो निकितो, संभारे त पैसा मूं वारा कब्र में। दिल में चई वाह जो 70 रुपया कुराड़ी वरता है, मूंखों त 1000 कसे वई। या ॻाल्हि रखियईं दिल में। सभिनी ॻोठ वारनि खे चई बाबा हाणे हलो। माई त बेवाही हुई, सभु को हलियो वियो। हिन बि हेॾे होॾे ताड़े ॾिठी त को कोन्हे, खणी कोॾर कब्र खोटे। ओ उन हुंडी कढण जे लाइ, उन चेक कढण जे लाइ कब्र खोटींदो वियो, खोटींदो वियो, खोटींदो वियो। जंहिंमहिल सामीअ में पहुतो, ॾिसे त सामी ख़ाली आहे। चओ सुभान अल्लाह, सामी
खालिया मुंहिंजा दोस्तो अंदर सामीअ खां ॾिसे त हिकिड़ी कोठी ठही पई आहे दरवाज़ो जीअं मस्जिद शरीफ़ जो आहे ईअं सामीअ में अंदर दरी नज़र आई अंदर वधियो अंदर वधी उन दर खां जो अॻिते वियो ॾिसे त सुभान अल्लाह बाग़ीचो लॻो पियो आहे अहिड़ो बाग़ीचो आहे जो हिन जे अखियुनि न को ॾिठो न को कननि ॿुधो थधी थधी हीर पई लॻे सुठी सुठी ख़ुशबू पई अचे उन जे विच ते तख़्त ठहियो पियो आहे उन तख़्त जे मथां हिंदोरा लॻा पिया आहिनि अञा जो निहारे तो कुराड़ी औरत नौजवान 18 सालनि जी छोकरी बणी वेठी आहे उनखे हूरूं लोॾे रहियूं आहिनि हिनखे ॾिसी चए अब्बा हलिया 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 हे अंदर वियो कुराड़ी हिनखे चयो अब्बा कीअं आयो आहे चई अम्मा तुंहिंजो ही हाल कीअं थियो आहे मां त तोखे सामीअ में सुम्हारे वियोसि जेथी अब्बा हाओ मूं जेको तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ ॾिनो हो मुंहिंजो को बि अमल कोन हो पर उन तो वारे कर्ज़ जे एवज़ में रब करीम मूंखे हीअ जन्नत ॾिनी आहे सभई जो सुभान अल्लाह ये उन्हीं कर्ज जे एवज़ में मूंखे अल्लाह पाक जन्नत ॾिनी आहे कंहिंजो ॾिनो किनो कोन थींदो आहे चई सुभान अल्लाह अम्मा त मज़ेदार तोखे ख़ुदा इनाम ॾिनो आहे गौस अली कलंदर लिखे थो त 2-4 ॻाल्हियूं माईअ सां कयई त घंटी वॻी टन कनाई वरी 2-4 ॻाल्हियूं कयई वरी ॿीहर थियो टन सोच में पइजी वियो आख़िरकार वरी 2-3 मिंट बस कई त वरी आवाज़ टन जो थियो माईअ खे चई भलायो घड़ी घड़ी घंटीअ वारो आवाज़ पियो अचे छाजो आवाज़ आहे माई चयो पुट दुनिया जे तख़्ते ते 100 साल पूरो थींदो आहे हिते घंटी वॼंदी आहे 3 घंटियूं तो ॿुधियूं आहिनि दुनिया जे तख़्ते ते 300 साल गुज़री विया आहिनि 300 साल जी हाँ मुझो पोते कारोबार मुझी पोते पेढ़ी मुझो पोते मार्केट मुझो पोते व्यापार 300 साल किया मां त बाहर थो वञा माईअ चयोसि बाहर न वञो ॾुखियो थींदे हे न मुड़ियो बाहर जो निकिरे त कब्रुनि जहिड़ी ॻोठ जो नक्शो ई मटिजी वियो आहे जंहिंखां पुछे पियो त हिते मूं घोड़ो ॿधो हो माण्हू खिलनि पिया हे चरियो थियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पार पता ॾिनई त माण्हुनि ॿुधायो हाओ हिकिड़ी कुराड़ी गुज़ारे वई हुई उनखे दफ़न करण जे लाइ हिकिड़ो माण्हू आयो हो उहो गुम थी हो उनजी का ख़बर कान्हे पर उनखे 300 साल गुज़री विया आहिनि पोइ हिनखे तस्दीक थी त वाकई हू जहान ॿियो आहे त ही जहान ॿियो आहे हाणे मां तॾहिं तोखे चवां थो त क़बर वारो जहान निरालो आहे चो क़बर वारो जहान मुस्तफ़ा करीम फरमाईंदा हल क़बर जो अदब कजां हयाव कजां दग कोन्हे हेॾां मुंहिंजा दा टांडा हन हेॾां क़बर आहे दग कोन्हे को मुस्तफ़ा फरमाइनि था दग नथी त क़बर ते पेर न रखजां टांडनि ते भली रखजां छाजे करे जो क़बर जी अल्लाह तबारक व तआला तमाम वॾी इज़त फरमाई आहे मुंहिंजा दोस्त इहा क़बर मोमिन जे वास्ते जन्नत जो बाग हूंदो आहे चओ सुभान अल्लाह छाजे लाइ इन्हीअ जे करे जन्नत जो बाग़ीचो हूंदो आहे जो इन्ही क़बर में सुम्हण वारे शख़्स सारी ज़िंदगी ख़ुदा जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखियो आहे पोइ जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि दुआ कयो तव्हांखे असांखे अल्लाह ताला ख़ौफ़ ख़ुदा नसीब फरमाए अल्लाह जे बाननि जी सोहबत नसीब फरमाए जो कुझु मूं चयो आहे अल्लाह साईं तव्हां असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला हिन दरगाह जे फैज़ खे ता क़यामत जारी सारी फरमाए परे परे खां जेका जमात मुहब्बत वारी आई आहे अल्लाह ताला उनखे विख विख जो अज्र अज़ीम अता फरमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे दुआए ख़ैर घुरो रब करीम शल तव्हां असां सभिनि जूं दिलि जूं दुआऊं तमन्नाऊं पूरियूं फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अरहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या इलाहुल आलमीन पांजे प्यारे हबीब जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा
या अल्लाह बीमारन के शफाता फरमा, कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा, तंग दस्तन के हिलाल जी रोजी नसीब फरमा। इन महफिल में जेके आया तंजा बेड़ा पार फरमा। या अल्लाह असांखे मदीने शरीफ जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। या अल्लाह जन दोस्तन हिन जलसे मल्हाइण में खर्च मदद ताउन कयो आ, तंजा बेड़ा पार फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जो खैर फरमा। या अल्लाह इन सारी जुमले जमात जो खैर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।